केमिस्ट्री क्लास 9 बाब 3 सबक चौथों हिस्सो चौथों जदीद पीरियडिक टेबल ऐं पीरियड मॉडर्न पीरियडिक टेबल एंड पीरियड्स आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजजुल चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजो जो लेक्चर जो मौज़ू आहे पीरियडनि बाबति वधीक तफ़सील मोर डिटेल्स अबाउट पीरियड्स। There are 7 horizontal lines in periodic table known as periods. असांजी पीरियडिक टेबल में 7 हॉरिजॉन्टल लाइन्स आहिनि जिन खे असां पीरियड चढ़ींदा आहियूं। इन पीरियड्स फिजिकल एंड केमिकल प्रॉपर्टीज़ चेंज फ्रॉम लेफ्ट टू राइट। पीरियडनि में खाॿे खां सॼे तरफ़ हलंदे तबई ऐं कीमियाई ख़ासियतूं बदिलजंदियूं हलनि थियूं। लिथियम खां ईंदो बेरिलियम ते त तबई ऐं कीमियाई ख़ासियतुनि में बदिलाव ईंदो। हीउ हिकु इलेक्ट्रॉन ॾींदो आहे, हीउ ॾींदो 2 इलेक्ट्रॉन, हीउ 3 इलेक्ट्रॉन रखंदो आहे, हीउ 4 इलेक्ट्रॉन रखंदो आहे, हीउ 5 रखंदो आहे। ही धातु आहिनि। जीअं जीअं हेॾे ईंदासीं त हे मेटलाइड आहे ऐं ही जेके आहिनि गैर धातु आहिनि ऐं अॻिते ईंदासीं त वरी नोबेल गैस मिलंदो। त यानी खाॿे खां साॼे पासे ईंदासीं त तबई ऐं कीमियाई ख़ासियतूं तब्दील थींदियूं हलंदियूं। These periods are categorized as short periods and long periods. इन्हनि पीरियडनि खे शॉर्ट पीरियड ऐं लॉन्ग पीरियड वॾा पीरियड जी सूरत में पिणु कैटेगराइज़ कयो वियो आहे। एलिमेंट्स ऑफ अ पीरियड शो डिफरेंट प्रॉपर्टीज़। पीरियड में मौजूदु अंसर मुख़्तलिफ़ ख़ासियतुनि खे ज़ाहिर कंदा आहिनि। बिकॉज़ द इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन इज़ कंटिन्यूअसली चेंजिंग विद इन अ पीरियड। छो त हिकिड़े पीरियड में इलेक्ट्रॉनी तरतीब जेका आहे मुसलसिल तब्दील थींदी रहंदी आहे। एंड नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन डिसाइड द पोजीशन ऑफ एलिमेंट इन अ पीरियड। ऐं वैलेंस इलेक्ट्रॉन ते असीं कंहिं बि अंसर खे का ख़ासि जॻह ॾींदा आहियूं। मिसाल जे तौर ते लिथियम, ऑक्सीजन, फ्लोरीन ऐं नियान जेके आहिनि ॿई इहे चारई जेके अंसर आहिनि ॿिए पीरियड जा आहिनि। पर हिन जो वैलेंस इलेक्ट्रॉन ॾिसो हिकु आहे त इहो ॿिए पीरियड में पहिरें नंबर ते ईंदो। ऑक्सीजन जो जेको वैलेंस इलेक्ट्रॉन आहिनि 6 आहिनि त उहे ॿिए पीरियड में 6 नंबर ते रखियलु हूंदो। ॾिसो ऑक्सीजन 6 नंबर ते रखियलु आहे, 5, हे 4, हे 3, हे ॿियों, हे पहिरियों। ईअं फ्लोरीन 7 वैलेंस इलेक्ट्रॉन 7 जे करे 7 ग्रुप में 7 नंबर ते रखियलु आहे। ईअं ई वरी नियान 8 इलेक्ट्रॉन अथसि वैलेंस, त उहो ॿिए पीरियड में तव्हांखे 8 नंबर ते मिलंदो। ऐं ॿी जेका असां ॻाल्हि कईसीं त अंसर हिकिड़े पीरियड में पंहिंजूं ख़ासियतूं मुसलसिल तब्दील कंदा हलंदा आहिनि, छो त हुनजी इलेक्ट्रॉनी जेका तरतीब आहे उहा तब्दील थींदी आहे। ॾिसो लिथियम पहिरें ग्रुप में आहे त 1 वैलेंस इलेक्ट्रॉन अथसि, बेरिलियम ॿिए में आहे त 2 इलेक्ट्रॉन अथसि वैलेंस इलेक्ट्रॉन। हाणे लिथियम रिएक्शन कंदो त पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन डोनेट करे छॾींदो, पर बेरिलियम कंदो त उहो 2 इलेक्ट्रॉन डोनेट कंदो पंहिंजा। ऐं जेको ऑक्सीजन आहे उन वटि वरी 6 वैलेंस इलेक्ट्रॉन आहिनि, उहो छा कंदो, डोनेट कोन कंदो, गैर धातु आहे इन जे करे पाण 2 इलेक्ट्रॉन हासिल करे ऐं पंहिंजो हिकिड़ो बांड ठाहींदो आहे। तंहिंजे करे जीअं जीअं पीरियड में तव्हां हेॾे अॻिते हलंदा ईंदव त कीमियाई ख़ासियतूं तब्दील थींदियूं हलंदियूं। पहिरियां तव्हांखे धातु मिलंदा आंसर, वरी पोइ तव्हांखे धातु वारा मिलंदा ऐं पोइ तव्हांखे वरी नॉन मेटल्स गैर धातु मिलंदा। आख़िर में तव्हांखे वरी नोबेल गैसूं मिलंदियूं। इहो हर पीरियड में ईअं रिपीट थींदो हलंदो। तंहिंजे करे असांजो अंसरनि जो जेका पीरियडनि वारी विरासत आहे उन में जेकी अंसर रखियल आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते खाॿे खां साॼे तरफ़ हलंदासीं त उन्हनि जूं ख़ासियतूं तब्दील थींदियूं हलंदियूं। फर्स्ट पीरियड also called as shortest period. पहिरियों पीरियड इनखे नंढे में नंढो पीरियड पिणु चइबो आहे। This period contains only 2 elements, hydrogen and helium. ही पीरियड पहिरियों आहे जंहिंमें हाइड्रोजन ऐं हेलियम इहे ई बस 2 अंसर मौजूदु आहिनि। K shell is filled in this period. हिन पीरियड में रुगो K shell फिल थींदो आहे। हाइड्रोजन जो बि हिकिड़ो ई शेल हूंदो K, हेलियम जो बि हिकिड़ो ई शेल हूंदो K, छो त हिननि जो पीरियड नंबर पहिरियों आहे त हिननि वटि शेल बि हिकु हूंदो जंहिंखे असां K जो नालो ॾींदा आहियूं। सेकेंड एंड थर्ड पीरियड also called as short period. ॿियों ऐं टियों पीरियड इन्हनि खे शॉर्ट पीरियड बि चइबो आहे, नंढो पीरियड। पहिरें पीरियड खे असां शॉर्टेस्ट पीरियड पिया चऊं, नंढे में नंढो। ही ॿियों आहे, इन में जेके अंसर अची वञनि था उहो आहे लिथियम, बेरिलियम, पोइ वरी बोरान कार्बन यानी ही वारा बोरान कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन ऐं नियान हिते ख़तमु थियो। इन में 8 जेके आहिनि सो एलिमेंट आहिनि। वरी टियों पीरियड जेको आहे उन सोडियम खां शुरू थो थिए, मैग्नीशियम, एल्यूमिनियम, सिलिकॉन, फास्फोरस, सल्फर, क्लोरीन, आर्गान ते ख़तमु थो थिए। इन में बि 8 ई अंसर आहिनि। In these periods, L and M shells are being filled by electrons. हिननि पीरियडनि में हाणे ॿियों जेको पीरियड आहे उन में ॿियों शेल के खां पोइ एल थींदो उहो भरिजंदो। हे ॾिसो
लिथियम बेरिलियम हाणे ॿियों जेको आहे के शेल हे एल दो फिल थिए बोरान में बि एल दो फिल थिए कार्बन में बि नाइट्रोजन में बि ॿिए शेल में हेसी ताईं ईंदव त तव्हांजो जेको एल शेल आहे उहो कंप्लीटली फिल थी वेंदो वरी टियों जेको शेल आहे पीरियड आहे उन में एम शेल फिल थींदो सोडियम मैग्नीशियम हाणे पहिरियों हे ग्रुप आहे हेॾो हिन में एम शेल में हिकु इलेक्ट्रॉन हूंदो हिन में वरी एम शेल में ॿ इलेक्ट्रॉन हूंदा हिन में एम शेल में 3 हूंदा 4 हूंदा 5 हूंदा 6 हूंदा 7 हूंदा 8 हूंदा एसी ताईं कंप्लीट थी वेंदो एम शेल फोर्थ एंड फिफ्थ पीरियड चौथों ऐं पंजो पीरियड ही असांजो आहे पोटेशियम वारो चौथों पीरियड हितां ईअं वियो सिधो क्रिप्टॉन ताईं ऐं वरी पंजो पीरियड रुबीडियम खां शुरू थिए थो त वेंदे ज़ीनान ताईं यानी इहो असांजो थी वियो चौथों ऐं पंजो पीरियड लॉन्ग पीरियड इन्हनि ॿिन्ही खे असां लॉन्ग पीरियड चवंदा आहियूं ईच पीरियड कंटेन 18 एलिमेंट्स हर हिकु पीरियड में चौथे में बि अरिड़हं आंसर आहिनि पंजे में बि अरिड़हं आंसर आहिनि इन दीज पीरियड्स एम एंड एन शेल्स आर बीइंग फिल्ड बाय इलेक्ट्रॉन्स हिननि में एम शेल ऐं एन शेल जेको आहे उहो फिल थींदो आहे फोर्थ पीरियड स्टार्ट्स फ्रॉम पोटेशियम एंड एंड्स ऑन क्रिप्टॉन पोटेशियम खां शुरू थींदो चौथों पीरियड क्रिप्टॉन ते ख़तमु थींदो फिफ्थ पीरियड स्टार्ट्स फ्रॉम रुबीडियम आर बी खां शुरू थींदो रुबीडियम खां एंड एंड्स ऑन ज़ीनान एक्स ई ते ख़तमु थींदो चौथों ऐं पंजो पीरियड उन्हनि खे छा सॾिबो आहे लॉन्ग पीरियड सिक्स्थ पीरियड लॉन्गेस्ट पीरियड छहों जेको पीरियड आहे दिस पीरियड कंटेन्स 32 एलिमेंट्स वॾे में वॾो पीरियड इहो आहे हिन में 32 आंसर हूंदा आहिनि दी 14 एलिमेंट इन द बॉटम आर नेम्ड एज लेंथेनाइट्स ही वारा जेके आहिनि 14 आंसर इहे लेंथेनाइट सीरीज सॾिबी आहे या बि छहें पीरियड में अचे थी उहो हितां सीज़ियम खां शुरू थींदो आहे वेंदे रेडान ते ख़तमु थींदो आहे हिते हाणे हितां सीज़ियम खां शुरू थियो 55 56 57 खां 71 ही लेंथेनाइट सीरीज़ आहे 57 खां शुरू थी 71 ताईं वरी 72 साॻो ई 73 74 75 वेंदे 86 ताईं इहो असांजो सिक्स्थ पीरियड आहे जंहिंखे असां लॉन्गेस्ट पीरियड सॾियूं था हिन में 32 आंसर हूंदा आहिनि इहो सुवालु कॾहिं कॾहिं MCQs में बि अची वेंदो आहे त विच पीरियड इज़ द लॉन्गेस्ट पीरियड इन पीरियडिक टेबल त सही जवाबु थींदो छहों पीरियड लॉन्गेस्ट पीरियड आहे सेवंथ पीरियड इनकम्पलीट पीरियड सतों पीरियड जेको आहे उनखे असां पंहिंजे किताब में इनकम्पलीट पीरियड सॾियूं था लिखूं बि था पढ़ूं बि था दिस पीरियड स्टार्ट्स फ्रॉम फ्रांशियम खां इहो पीरियड शुरू थो थिए दिस पीरियड इज़ कंसिडर्ड एज इनकम्पलीट हिनखे इनकम्पलीट सम्झो वेंदो आहे इन में खोड़ सारा जेके आंसर आहिनि उहे अञा न आहिनि शामिलु कया विया दिस पीरियड कंटेन्स अ ग्रुप ऑफ 14 एलिमेंट्स नोन एज एक्टिनाइट्स ही हेठियां हितां खां 99 खां 103 हे 99 खां 103 ताईं ही जेके आंसर आहिनि इहे समूरा एक्टिनाइट सीरीज़ सॾिबी आहे इहा सतें ग्रुप सां हितां तालुक़ थी रखे वरी पोइ 104 105 वेंदे तव्हांजो 118 ताईं इहे आंसर जेके आहिनि हेसी ताईं हलनि था आख़िरी पीरियड असांजो इहो ई आहे जंहिंखे असां सतो पीरियड सॾींदा आहियूं ऐं इहो इनकम्पलीट पीरियड सॾिबो आहे ऑल द पीरियड्स एक्सेप्ट द फर्स्ट पीरियड स्टार्ट विद एन अल्कली मेटल सभई पीरियड सवाइ पहिरें जे अल्कली मेटल खां शुरू थियनि था एंड एट अ नोबल गैस ऐं उहे नोबल गैस ते ख़तमु थींदा आहिनि इट इज़ ऑब्ज़र्व दैट नंबर ऑफ एलिमेंट्स आर फिक्स्ड इन ईच पीरियड तव्हांखे इहो ॾिसण में ईंदो त हर हिकु पीरियड में आंसरनि जो तइदादु जेको आहे उहो फिक्स आहे विच इज़ शोन इन द फॉलोइंग टेबल 3.1 जेको 3.1 टेबल में ॾेखारियल आहे पहिरियों जेको पीरियड आहे उन में आंसर आहिनि 2 उन्हनि जो एटॉमिक नंबर 1 खां 2 ताईं आहे सेकेंड जेको पीरियड आहे उन में आंसर आहिनि 8 थर्ड में बि 8 फोर्थ में 18 फिफ्थ में बि 18 सिक्स्थ में जेको आहे सो 32 आहिनि ऐं सेवंथ में 32 जी स्पेस ॾिनल आहे पर इहो स्टार जेको आहे उहो थो ॿुधाए त इहो इनकम्पलीट पीरियड आहे असांजो जेको लेक्चर हिते ॼाणी ते पहुचे थो वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु